सोभोदेरो में अॼु सेशन जज खैरपुर मुश्ताक अहमद लगारी सिविल कोर्ट सोभोदेरो जे विज़िट कई। सेशन जज खैरपुर मुश्ताक अहमद लगारी सिविल जज सोभोदेरो ज़फ़रुल्ला जखरानी एक्स अगूणो सेशन जज मीर खैर मोहम्मद वकीलन गंबड़ बार जो सदर सरदारज़ादा फिदा हुसैन जामड़ो आशिक अली शेख ऐं ॿियनि वकीलनि शिरकत कई। हिन मौक़े ते आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त सूखड़ी सिंधी टोपी अजरक ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। सेशन जज खैरपुर ऐं सिविल जज सोभोदेरो बार सोभोदेरो में निम ऐं ॼमूअ जा ॿूटा लॻाया। सेशन जज खैरपुर वकीलनि सां ॻाल्हाईंदे चयो त बार ऐं बेंच में आहियूं। ताउन रहियो तवाम खे जल्द इंसाफ़ मिलंदो। सिविल कोर्ट सोभोदेरो में केसनि जी डिस्पोज़ल तमामु बहितर आहे। बार ऐं बेंच जी लाॻापन सुठो ताउन हुजणु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। उन मौक़े ते एडवोकेट आशिक अली शेख पारां रिफ्रेशमेंट जा इंतज़ाम कयल हुया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।